नाज़रीन, वारिस दिनों माची बरसा सिंध के मशहूर बुजुर्ग पीर इब्राहिम शाह बुखारी अल मारूफ पीर मुसाफिर जो सालियानो 3 रोज़ा मेलो शुरू थी वियो है। मेले में मिठाइन, मीनारकन और रादीकन जा वडे अंग में स्टॉल लगाया विया आहिनि। उन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे अता हुसैन नूनारी। जी हिन वक्त असीं मौजूद आहियूं वारसनोबाशी बरसा दरगाह पीर मुसाफिर मोहम्मद इब्राहिम शाह ते, जिते 50 उर्स मुबारक जो प्रोग्राम मेलो हली रहियो आहे। हिन मेले में खुसूसी मलनि जी शिरकत जा मुक़ाबला ॾाढे चङे नमूने सां थींदा आहिनि। उन खां अलावा सर्कस, मौत जो खूह, मिठाई वारा, बुकनि जा स्टॉल ऐं सिंधी अदाकार उहे अची मेले के 4 चंड लॻाईंदा आहिनि। अचो त मेले में शरीक मल पहलवाननि ऐं ॿियनि मेले में शरीक शौक़ीननि खां उन्हनि जा तासुरात पुछूं था। तमाम बोरियत लगी पई आहे, महांगाई चोट चढ़ी पई आहे। अलाह साईं शइ मिठाई निकिरे भी शुक्र कंदासीं, पर निकिरंदी मुश्किल लगे तो ये सकाफ़त जियां मज़ो ॾींदो आहे। उन खां पोइ हिते जेको मनाक़िब थींदो आहे, मल परे परे जा मल जीअं शाहबत मिठाई, कलंदर शाहबाद, सचल सरमस्त जी नंगरी में हे मल विढ़ंदा आहिनि, उहे हिते ई मल ईंदा आहिनि। पहिरियों मेलो आहे मेले जो खिदमत कंदा आहियूं। शहीद जे सदके असांखे इन अज़मत शोहरत मिलियो आहे। असां हिन साल में तमामु वॾा नुक़सान कया आहिनि, एतिरा नुक़सान कया आहिनि मेलनि में जो हद खां यादि आहे। महांगाई जे हिसाब सां महांगाई एतिरी आहे, असां बूरो वठंदा हुआसीं अॻ में 6500 रुपए कटो, हिन साल असां 16,500 रुपया कटो था वठूं। एॾी महांगाई। ॾाढो मज़ो आयो आहे ऐं अहिड़ा मेला मतिलबु खड़ा थींदा रहनि। ऐं ख़ासि तौर ते सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश कंदुसि त सिंध जा जेके पका बुज़ुर्ग सिंध जा मेला आहिनि न, उन्हनि खे महफ़ूज़ तरीक़े सां लॻाइनि, जीअं माण्हू हर साल दरगाह जूं ज़ियारतूं बि करे सघनि ऐं उन सां गॾोगॾु इन्हनि मेलनि मलाखणनि में हिक ॿिए सां मेलाप ऐं मुलाक़ातूं बि करे सघनि। असां हिन वक़्तु पीर मुसाफ़िर जे मेले ते पहुता आहियूं ऐं मेले में असांजो शो लॻंदो आहे। अलाह जी महिरबानी सां हर साल असां ईंदा आहियूं ऐं शो कंदा आहियूं। खोड़ सारा माण्हू ईंदा आहिनि, खिलंदा आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि। असां उन्हनि जे ख़ुशियूं ॾिणाईंदा आहियूं ऐं पोइ 3 ॾींहं मेलो करे सभु को पंहिंजे ॻोठ हलियो ईंदो आहे। मेले जो मक़सदु इहो हूंदो आहे त ख़ुशियूं वंडियो। असांजे मलनि खे सहकारी मेला ॾिना वञनि, ज़िले लेवल ते, तालके लेवल ते फंड ॾिना वञनि, असांजा कोच रखिया वञनि तालके लेवल ते, ज़िले लेवल ते। असांखे 3 साल आहे जेका ही कोरोना आई आहे, कोरोना में असांखे को भी प्रोग्राम न मिलियो हिन महिल ताईं। जी नाज़रीन, वारसनोबाशी बरसा पीर मुसाफिर जो 50 उर्स मुबारक मेलो लॻंदड़, उन में जेके ज़ाइरीन ऐं फ़नकार शरीक हुया उन्हनि जा तासरात तव्हां ॿुधा ऐं जेके मेले में शामिल हुया उन्हनि कीअं इंजॉय कयो, उन्हनि सॼो हाल अहवाल तव्हांखे ॾिनो। कैमरामैन टीम सां गॾु अता हुसैन नूनारी, धरती टीवी, वारसनोबाशी।